जय झूलेलाल, मां मोहित सितपाल तव्हां सभिनी जो स्वागत थो कयां अॼु जे एपिसोड में। अचो त शुरू कयूं अॼु जे तारनि जो खेल। शुरू था कयूं अॼु जी तिथीअ सां। अॼु अंग्रेजी तारीख़ 5 नवंबर 2023 आर्तवार जो ॾींहुं, हिंदू महीनो कार्तिक मास कृष्ण पक्ष जी अष्टमी तिथि। हलो त शुरू कयूं अॼु जे राशिफल सां। मेष राशि। मेष राशि वारनि खे अॼु पंहिंजे कार्यस्थल ते कोई विघ्न या बाधा सताइण जी आशंका आहे त घर मां निकिरण खां पहिरियों 11 दफ़ा ओम श्री गणेशाय नमः चई करे निकिरंदा त भगवान गणेश सभु विघ्न तव्हांजा दूर करे छॾंदा। वृषभ राशि। वृषभ राशि वारनि खे अॼु पंहिंजे कार्यस्थल ते पंहिंजे कोवर्कर्स ऐं एम्प्लॉय जो पूरो साथ मिलंदो। धन प्राप्ति जा भी सुठा योग बीठल आहिनि। स्वास्थ्य उन्हनि जो सुठो रहंदो ऐं ॾींहुं आनंददायक हूंदो। मिथुन राशि। मिथुन राशि वारनि खे अॼु पंहिंजे वाणीअ ते तमामु कंट्रोल रखी करे ॾींहुं हलाइणो आहे, न त थोड़ी ही ॻाल्हियुनि ते कोई वाद विवाद या अपमान थियण जी आशंका थी सघे। कार्यस्थल ते भी तव्हांखे अॼु पंहिंजे ख़र्चनि ते थोरो कंट्रोल रखणो पवंदो, न त अधिक धन ख़र्च थियण जा योग बीठल आहिनि। अॼु तव्हांजो स्वास्थ्य ठीक रहंदो। मां लक्ष्मी जी उपासना तव्हांजे लाइ लाभदायक थींदी। कर्क राशि। कर्क राशि वारनि जो जाम टाइम खां अटकियल कोई कम अॼु पूरो थियण जी संभावना आहे। अॼु मां लक्ष्मी जी उपासना साण भगवान सूर्य जी उपासना तव्हांखे अधिक धन प्राप्त कराए थी सघे। तव्हांजो स्वास्थ्य सुठो ई रहंदो। सिंह राशि। सिंह राशि वारनि खे अॼु जय ऐं सुख जी प्राप्ति साण ई साण यश ऐं कीर्ति हुननि खे प्राप्त थींदी। समाज में मान सम्मान ऐं प्रतिष्ठा मिलण जी संभावना आहे। अॼु जो ॾींहुं तमामु आनंददायक हूंदो। कन्या राशि। कन्या राशि वारनि खे अॼु पंहिंजे धन धान्य जी प्राप्ति जे साण साण अॼु काई न काई ख़ुशख़बरी मिलण जी भी संभावना आहे। परिवार में ऐं कार्यस्थल ते माहौल तमामु तव्हांखे सुठो मिलंदो त अॼु जो ॾींहुं तमामु लाभदायक गुज़रंदो। तुला राशि। तुला राशि वारनि खे अॼु मति भ्रम यानी इल्यूजन या भ्रम पैदा थियण जी आशंका आहे। हुन जे लाइ हुननि खे योगा या मेडिटेशन करणु तमामु लाभदायक थींदो। हुननि जो स्वास्थ्य अॼु सुठो रहंदो। धन जी प्राप्ति हुननि खे अॼु थी सघे। वृश्चिक राशि। वृश्चिक राशि वारनि खे अॼु कोई दुखद घटना जो सामनो थियण जी आशंका आहे त घर मां निकिरण खां पहिरियों मृत्युंजय मंत्र जो जाप करे निकिरंदा त बहितर रहंदो। भगवान शिव जी उपासना अॼु तव्हांजे लाइ लाभदायक थींदी। कार्यस्थल ते तव्हांजे लाइ धन प्राप्ति जा योग सुठा बीठल आहिनि। धनु राशि। धनु राशि वारनि खे अॼु पद उन्नति यानी कैरियर ग्रोथ व्यापार में वाधारो थियण जी संभावना आहे। स्वास्थ्य तमामु उत्तम रहंदो। धन प्राप्ति थी सघे त अॼु जो ॾींहुं आनंददायक हूंदो। मकर राशि। मकर राशि वारनि खे अॼु कोई मंगल कार्य में सम्मिलित थियण जी संभावना आहे। काई न काई ख़ुशख़बरी भी हुननि खे अॼु मिली थी सघे। मन अॼु हुननि जो तमामु ख़ुशि रहंदो त ॾींहुं सुख सां गुज़रंदो। कुंभ राशि। कुंभ राशि वारनि खे घर मां निकिरण खां पहिरियों भगवान विष्णु जी आराधना करणु तमामु लाभदायक थींदी। हुन सां हुननि जो स्वास्थ्य भी तमामु सुठो रहंदो ऐं कार्यस्थल ते तव्हांखे धन जी भी अधिक प्राप्ति थी सघे। मीन राशि। मीन राशि वारनि खे अॼु कार्यस्थल ते पंहिंजे कोवर्कर्स ऐं एम्प्लॉय जो पूरो साथ मिलंदो। साण ई साण हुननि खे पंहिंजे कार्यस्थल ते काई न काई अपॉर्चुनिटी मिलंदी जंहिंमें हुननि खे सफलता जी भी प्राप्ति थींदी। पर हुननि खे पंहिंजे स्वास्थ्य ते थोरो ध्यानु ॾियण जी ज़रूरत आहे, न त कोई रोग या बीमारी सताइण जी आशंका आहे। गांइ खे चारो खाराइण तव्हांजे लाइ लाभदायक थींदो। अचो त ॾिसूं छा अॼु जे ज्ञान जे पिटारे में। भाग्य सुधारण जा उपाय।
त जाम कोशिश करण खां पोइ बि अगर भाग्य तव्हांखे साथ नथो ॾे, इहे नंढा नंढा 2-3 उपाय करण सां भाग्य तव्हांखे साथ ॾियण शुरू करे छॾंदो। थी सघे त हर रोज़ खंड जेका हूंदी आहे उहा चीटियुनि खे दान कंदा। साण ई साण जेतिरो थी सघे पंहिंजे घर में जेके देवता तव्हां विराजमान करायो था हुननि खे रोज़ ताज़ा गुल ऐं भगवान विष्णुअ खे तुलसी, भगवान शिव खे बिलपत्र चाढ़ींदा। भगवान गणेश खे दुर्वा चाढ़ण तव्हांजे लाइ अति लाभदायक थींदो। साण ई साण सुबुह जे टाइम ते ऐं संध्या माल शाम जे टाइम ते शुद्ध गिह जो ॾीओ ॿारींदा ऐं जिन देवनि खे तव्हां पंहिंजे घर में विराजमान करियो था हुननि सां सची श्रद्धा ऐं भावना सां प्रार्थना कंदा त जल्द सां जल्द तव्हांजो भाग्य जेको आहे उहो चमकण लॻंदो। अचो त ॾिसूं छा अॼु जो सवाल। अॼु जो सवाल आहे गोविंद जी जो, जेके महाराष्ट्र जा रहंदड़ आहिनि, ऐं हुननि जो सवाल आहे कि हुननि जो जेको कमु हली रहियो आहे छा उहे ॿियो कमु बि साण ई साण शुरू करे था सघनि। त गोविंद जी, बिल्कुलु समय तव्हांजे प्रतिकूल थो हले। जल्द सां जल्द जेको बि तव्हांखे वणेव सोचे सम्झे करे कुछ ना कुछ तव्हां स्टेप खणी था सघो। भाग्य तव्हांजो ज़रूर साथ ॾींदो। त अॼु जे एपिसोड में एतिरो ई। वरी मिलंदासीं ॿिए एपिसोड में। अगरि तव्हांखे पंहिंजे कुंडली सां रिलेटेड कोई क्वेरीज या सवाल हुजनि तव्हां असांखे ईमेल करे था सघो info@sindhiplex.com ते। तेसि ताईं ॾिसंदा रहो सिंधी प्लेक्स, सिंधियुनि जो पंहिंजो OTT। सत्य सनातन धर्म की जय। जय झूलेलाल।